जीअं अवां सभिनी खे ॼाण आहे त सिंध खां सिंधियुनि जो चहीतो नाश्तो रहियो आहे सेयूं पटाटा। त अॼु मां बि कोशिश कयां थी सेयूं ठाहिण जी। सभिनी खां पहिरियों असां खणंदासीं घी, शुद्ध गांइ जो घी। टे चमचा। उन खां पोइ भेण छा पई ठाहीं? अरे तव्हांजो ॾाढा ॾाढा शुक्राना आहिनि कि तव्हां हिते पहुची आया आहियो। मां ट्राई कयां पई कि मां सेयूं ठाहे सघां। गैस चालू कोन कई थी त सयूं कीअं ठाहींदी ओ हल मां तोखे ॿुधायां थी। तो महिमान आया अथव छा अॼु? एॾो मस्त सयूं पटाटा नाश्तो था ठाहियो। अॼु मुंहिंजी भेण जा सेण अचण वारा आहिनि त उन्हनि जे लाइ ख़ासि सेयूं पटाटा नाश्तो ठही रहियो आहे। तव्हां मुंहिंजी मदद कयो। सुठो न, सुठे टाइम ते अची वई मैं न। बिल्कुलु सही टाइम ते आया आहियो तव्हां। हाणे घी गरम थे। इलायची जा 3 चमचा इलायची पई अथई न घर में? हा है न। कढी इलायची। इनमें कहिड़े कहिड़े शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे? इलायची खपे, सयूं ऐं घी त विधो अथई, खंडु, पाणी, बस। हिन में कुझु कोन खपे। आलू बि पटाटा बि तरणा अथई न। हा त उहे त मसाला सभु घर पिया हूंदा आहिनि। बिल्कुलु। इलायची जा धाणा विझंदासीं न पहिरियों। घी जा 3 चमचा सही है? 3 विधा अथई? हा। त हिकु अञा विझ। ऐं भुञणी पवंदियूं न सयुनि खे। हा सुठी तरह। घणा ॼणा था अचनि? 4 ॼणा। 4 ॼणा त इहो अधु पैकेट ठाहियूं था न सही। भेण मां अधु पैकेट कढी रखियो आहे, बस विझो। अची विया अथव की अचण वारा अथव महिमान? बस अचण वारा आहिनि। अचण वारा आहिनि न त मां जेसिताईं पटाटा तरे रखां ॿिए पासे। हा बिल्कुलु। हा न जल्दी नाश्तो तयार थी वेंदो न। तव्हां भेण जेसिताईं हिनखे धीरे धीरे सां घुमाईंदा अचिजो, हा न। अरे वाह, पटाटा छिले रखिया अथव। सुठो, मुंहिंजो कमु आसान थी वियो। पटाटनि जे लाइ पहिरियों तेल गरम न करणो। तेसिताईं मां कटे थी वठां। घुमाईंदे वक्त ये सयूं टूटी पवन था? हा भले टुटनि न, वांदो न। ॾेरा ईंदा आहिनि त हुन लाइ केतिरो सभु करणो पवंदो आहे न। ही ठाहियूं, हू ठाहियूं, वणंदनि न वणंदनि। सिंधियुनि जो नाश्तो बि त ठाहिराए थींदो आहे। सयूं पटाटा त सची में। ॿियो कुझु ठाहे रहियो सोचियो अथव भेण? हा। छा सोचियो अथव? सयूं पटाटा? हा। ईअं थींदो न मिठ सां गॾु कुझु चहिरो हुजणु घुरिजे। हा बिल्कुलु। मां सयूं पटाटा बि तव्हांखे ठाराए वेंदीमांव। जी हा बिल्कुलु। ॾिसो हे हाणे थियनि पई न, ॻाढ़ो कलर थियव पियो। हिन में पाणी विझ। पाणी थोरो ई विझबो अथई पहिरियों थोरो विझी ॾिसंदासीं, पोइ खंडु त उहो ई वरी पाणी कढंदो, त हिन करे पहिरियों घटि पाणी विझंदासीं। केतिरो पाणी विझो? हाणे 1 बाउल इहो विझ। 4 चमचा खंड का। आध पैकेट तेल में 4 चमचा।
हाणे ॿिए दफ़े त अची वेंदो न तव्हांखे ठाहिण। हा बस हाणे इहो स्लो तो असां रखी छॾियो, भले सिजनि जेसिताईं पटाटा तरिजी वेंदा। अञा जेके अचण वारा था महिमान बस क्या ॾाढो थोरी देर आहे। हा चेरो मिठो त वरी कुझु वधीक ई वणंदो आहे, मिठो बि ऐं चेरो बि ॿई गॾु अथनि अॼु। जैसे हाणे बीजो माया हिनखे हा भले हाई लूणु बाक़ी विझी करे कंदा। मां अॼु पंहिंजे घर में दाल पूरी ठाहे आई आहियां। उहा बि मूंखे ज़रूरु सेखारिजो। हा अधु चमचो लूणु, बस इहो बि सिझाइण रखी था छॾियो। पाणी कोन्हे न बिल्कुलु बिल्कुलु मस्त ये खटिजी वियो न पाणी। पटाटा बि तरिजी विया हुआ, खाली तेल कढी करे मसाला विझणा हुआ। हा त मसाला तेज खाईंदा आहिनि की घटि खाईंदा अथई? तेज खाईंदा आहिनि। तेज खाईंदा आहिनि न, घटी था वठूं तेल। ऐं तेल पहिरियों कढी था छॾियूं असां। हा पूरो भले पियो हुजे न हेठां, भले छा मसाला पोइ मिक्स थी वेंदा न हुन। तव्हां न हुजो त अॼु लाइ कीअं मां नाश्ते जी तयारी कयां। फोन करे छॾी आ, अची वञूं हा। हा अधु चमचो दाल हा न। पहिरियों छा चवंदा हुआ, दाल रोटी खा प्रभु के गुण गा। हाणे त दाल रोटी बि महांगी पइजी वई आहे। दाल बि महांगी थी वई आहे। दाल बि महांगी थी वई आहे, छा खाए न माण्हू। ऐं सेणनि लाइ त ठाहिणो पवंदो न, पोइ ई ॾिसंदासीं महांगो या सस्तो। न बिल्कुल बि न, पहिरियों दफ़ो त अचनि हा न। हा उहो त ठाहिणो पवंदो न हुननि लाइ। टेस्ट मां बि वठंदमि। हा वठो न। त अचो हाणे ॾिसूं सेणनि लाइ ठहियल ख़ासि असांजो नेरण कीअं थियो आहे। वाकई में काफी टेस्टी है।